सलाम अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइद गुर्रिल मुहज्जलीन अतियब तय्यबीन व तहर ताहिरीन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इतरतिही व अशीरतिही व औलियाए उम्मतिही व सलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदि ज़िक्रि अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र मुख़बिरन व आमिरा यौम यअद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूलि सबीला। या लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला लक़द अदल्लनी बअदि ज़िक्रि लक़द अदल्लनी मिन बअदि ज़िक्रि क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र मुख़बिरन व आमिरा अला इन्ना औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम व ला हुम यहज़नून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम। निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों के तकदीर देखी। सोहबते सालिह तुरा सालिह कुनद सोहबते ताले तुरा ताले कुनद बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि वालिहि। मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायत ही मौजूद स्टेज जलवा अफरोज और माइजी वकार सना खाने मुस्तफ़ा मुझे मुर्शिद करीम या नायबी खुलफाइज़ा हाज़रीन व नाज़रीन जमाए जे सामो इन आज अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक कलाम मिठड़े कलाम मझा अमा प्यारी बख्तन वारी जमाए जे सामो बिन जाइन ता तिलावत कर जो शर्फ हासिल क्यों आ। मेरे अल्फाजन के अंदर भी सूरे अंबिया तकरीबन 105 आयत करीमा ए बयान सूरे फुरकान तकरीबन 27 28 29 आयत करीमा तिलावत कर जो शर्फ हासिल क्यों आ। जेमें अल्लाह जे प्यार शान वारन जे सोहबत जो जिक्र आ। जे भलारन सा सोहबत होंदी तो भलाई पहुंचंदी। जे बुरन शख्सन सा दोस्ती होंदी तो दुनिया में भी नुकसान तो कब्र क़यामत आखिरत में भी नुकसान ही नुकसान। दोस्तों इन जे करे रब जो कुरान भी तोखे मूंखे दस थो ॾे
या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ऐ ईमान वारो तुझो मु अल्लाह खां इन अल्फाज़न जे अंदर हिकड़ी ईमान जी ॻाल्हि आ, ॿियो तक़वा जी ॻाल्हि आ, ख़शियत इलाही जी ॻाल्हि आ, परहेज़गारी जी ॻाल्हि आ। रब तो चए त हा ईमान खे बि बचायो, तक़वा बि अख़्तियार कयो, उहे तव्हांजी ईमान जी हिफ़ाज़त में तॾहिं थींदी, ख़शियत इलाही बि तव्हांजे दिल में तॾहिं ईंदी जॾहिं वकूनू मअस्सादिकीन सालिहन सां सोबत रखंदव त तव्हांजो ईमान बि बची पवंदो, तव्हां परहेज़गार बि थी पवंदव। सुभान अल्लाह। दोस्तों जिन सोबत अख्तियार न कंदव, इन्न शैतान लिल इंसान अदुव्व मुबीन। बेशक शैतान इंसान जो खुले में खुलो दुश्मन आ, उन दुश्मन के चक्कर में अची करे तव्हां ईमान में फराए रहंदव, तव्हांजी दिल में आरी थी वेंदी, ख़शियत इलाही में न तो अची सघे। ख़शियत इलाही कदई दी जना अल्लाह वारे के मर्दे कलंदर जे साम्हूं ईंदव, निगाह सां तव्हांजे दिल खे बि पाक साफ़ करे सघे थो, तव्हांजे नज़र खे बि पाक साफ़ करे सघे थो, तव्हांजे ईमान जी भी हिफ़ाज़त करे सघे थो। सुभान अल्लाह। अज वली सगोरे जी उर्स मुबारक ते आया हो, खुश नसीब आयो हो। अल्लाह भारत जे दरगाहों ते वञण में अल्लाह जे नबी जी सुन्नत आ। पूरे कुरान पाक में ॾिसो हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत खिज़र सोने दे वियो आ। दोस्तों रब मूसा अलैहिस्सलाम के चए थो त वञ खिज़र सोने खां फैज़ हासिल करे आ। यो वाक्य तो वॾो आ, पर पहिरियां खिज़र अलैहिस्सलाम चयसि त फैज़ तॾहिं मिलंदी जॾहिं मूं वटि रहंदे सब्र कंदे। हाँ जे सब्र न कंदे त मूं वटि न रही सघंदे। अल्लाह जे नबी जो हाँ सब्र कंदुमि। वो बेड़े ते चढ़ियो, अल्लाह जे वली सगोरे खिज़र अलैहिस्सलाम उन जे फटे खे पे कढियो, तॾहिं बि मूसा अलैहिस्सलाम खे सब्र न आयो। दरिया जे किनारे तां गुज़रियो, ॿार खे मारी, तॾहिं बि मूसा अलैहिस्सलाम खे सब्र न आयो। जॾहिं ॻोठ वारे जे दीवार खे पियो ठाहे, तॾहिं बि मूसा अलैहिस्सलाम खे सब्र न आयो। ऐं आख़िर में चयसि त हाज़ा फ़िराक़ु बैनी व बैनक, हाणे तुंहिंजे मुंहिंजे दरमियान जुदाई जो टाइम आ। पर दस्याए तो पियो ओ जेको बेड़े खे मां ऐब पियो कयां, उन जे ॿिए किनारे ते हिकु ज़ालिम बादशाह बीठो हो, जेको जंहिंजा सही सालिम बेड़ा हा, उन्हनि खां बेड़ा खसे पियो। मां सोचियुमि त हिन मलाह वीचारे जो गुज़र सफ़र बेड़े ते आ, ऐब लॻायांसि तां त उन खां उहो बेड़ो खसे न। ॾिठी ऐब लॻायो बि मांस, पर पोइ बि पाणी खे ज़रूरत ई न थे जो पाणी अंदर दाख़िल थिए। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे वली जी निगाह जो कमाल आ, निगाह जो कमाल आ। दोस्तों अल्लाह वारनि जे मर्तबे खे रब बयान पियो थो करे, पर मूंसां गॾिजी करे दुरूद शरीफ पढ़ा सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला की ज़ात बाबरकात जे वलियन की सोबत में दुनिया में भी फायदो, आखिरत में भी फायदो। हे कमाल वारो टोलो आ। दोस्तों मदीने जे मीर दा मिसाल ॾेई समझायो आ। अल्लाह जे कामिल वली जो मिसाल हिकड़े अतर फरोश वांगर आ, खुशबूदार खुशबू विकरण वांगर आ। जेकॾहिं तव्हां उन वटि ईंदव, खुशबू ख़रीद न बि कयो तॾहिं बि तव्हांखे खुशबू हासिल थींदी। पर जेकॾहिं लोहार ॾे ॾींदव तो सजीदो मदीने वारा से फरमाइनि था पिया, जेकॾहिं लोह खरीद न बि कयो तॾहिं बि तव्हांखे लोह जी कट लॻी सघे थी।
जेकरा लोहार बाह बारे करे उन लोह खे गरम करे कान का शय तैयार कंदो तॾहिं बि उन मां बाह वारी चिड़ जो उॾामी करे तव्हांखे लॻी सघे थी नुक़सान पहुची सघे थो आमिल वली वटां तव्हांखे फ़ाइदो ई फ़ाइदो पहुचंदो रब अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो मर्तबो वॾो फरमायो आहे रब तो फरमाए वलक़द कतबना फी ज़बूरी मिन बाद ज़िक्री अन्नल अर्द यरिसुहा कतबना लिखियो सी असां फी ज़बूर ज़बूर में मुफस्सिरीन किराम लिखन था रब तुरगी ज़बूर जी गाल कया लेकिन इनमा मुराद तमामी आसमानी किताब है मां अल्लाह ज़बूर में भी या गाल लिखी छलिया तौरात में भी या गाल लिखी छलिया इंजील में या गाल लिखी छलिया कुरान पाक में भी या गाल लिखी छलिया मजा मौला छा लिखियो थी रब तो फरमाए मिन बाद ज़िक्र मां मुराद कुरान पाक अन्नल अर्द यरिसुहा ओ जका या मुजी ज़मीन मां अल्लाह खलकी त माही लेकिन इन ज़मीन जो वारिस बनायो मौला के वारिस बनायो थी इबाद यसालहू मां अल्लाह इन ज़मीन जो अजे सालहन मन के वारिस बनायो हथ मथे खड़ी जो सुभान अल्लाह उम्मत जे वलिया जो बे मर्तबो बुलंद फरमायो नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर फरमाया है सुन्नत जिंदाबाद और साबत जा तो सदीद तारीख तिबरी जे अंदर मौजूद आ लिखे तो पे इन अर्द मां मुराद दुनियावी जमीन ता है लेकिन अर्द मां मुराद अर्द जन्नत यानी रब तो फरमाता माहिन दुनिया वाली जमीन जो तैन के वारिस कयो पर जेके मजा साले बाना जन्नत जो भी उनन के मालिक बनायो सुभान अल्लाह सोहबत मां फायदो थींदो अल्लाह वारन जे दरगाह ते वञण मां फायदो थींदो मां नथो चवां अल्लाह जो क़ुरान थो चवे या सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह बेशक सफा मरवा वो रब जे निशान मझा निशानी तो सजीद दुनियावी ब्या पे जबल हा पर इन जबल के लाए रब तो जे मुझी निशानी मदीने वाला से तो फरमाता प्या हर हाजी जे लाए उम्रे करन वाले जे लाए सफाए मरवा जे सही कर लाजिमा दौड़ लाजिमा और मदीने वाला से फरमाता सफा जी वादी ते चढ़ी करे जो का दुआ भरो रब दुआ कबूल करे छड़ी दवा वरी उता डोरी करे मरवादी वादी ते चढ़ी करे तकरी ते चढ़ी करे जेका दुआ भरंदा रब तवादी दुआ कबूल करे छड़ी दो मौला छाजे करे जो इन तकरी के वादी निशानी सजी इते दुआ रब तो करे छाजे करे इन जे करे जो हजरत बीबी हाजरा
वलियन जा भी जिथे कदम लगा थई उहे चाहियो की पैसे बरकत ऐं पैसे रहमत थई जेकरा बीबी हाजरा जा कदम लगा उन जगह ते जेका दुआ खुलंदे रब दुआ खे रद न कंदो छाजे करे हलंदा हो सोने भेटाई जी दरगाह ते सोने कलंदर लाल जी दरगाह ते सोने सज्जन सरमस जी दरगाह ते दादा अली हजमेरी जी दरगाह ते सोने पीरन जे पीर मुहियद्दीन मीर जी दरगाह ते छो हलंदा सोने सज्जन साईं जी दरगाह ते सदा इहे चायो आम चायो ना तो सलीद ये सच्ची दिल सा दरगाह ते हली करे जेका दुआ भरते रब उनन आसान जे करे वलियन जे करे पंजे दोस्त जे करे रब दुआ खे रद न कंदी कमाल वारी सोबता जे उनन सा अल्लाह के पंजा प्यारा त वणदा थई पर जे जेके जेके उनन सा सोबत लगाईंदा थई उहे रब के प्यारा थी वेंदा थी खोरे दिस सुने का दोसरी दो दुनिया दोस जालिम बादशाह का कुछ अल्लाह वारा ईमान के बचाण लाए निकरी पिया दोसरी दो किसो तवीला रुगी इशारो थोड़ी तो हलाए उनन जे पुठिया कुतो लगवा हो मोटन जी कोशिश का पता तुझो कम भोगना तुझो कम टोकना दोसरी दो ज़बाने हाल सा कुतो भी गालाए तो तमाम कुतो नाया अल्लाह वारन सा प्यार करवा रोया छाजे करे असाजे पुठिया लगोई जवे तो न में भापा न में टोपा न में शोर बचावा इन्हा मेरा लोकां दी सोहबत ते मन में भी बख्शा जावा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह दोस्तों जी जो कमाल वारो कुतो जो जिक्र रब जे कुरान में साजे करे जो अल्लाह वारा की सोबत में आयो पर रब के उन कुत्ते जो वेहण में बणी वियो उन जो वेहण भी अल्लाह ताला जी जाते बरकत पंहिंजे मिठड़े कुरान में बयान कयो सुभान अल्लाह दोस्तों जी दो बड़ी गाल सोहबत दिया जेकॾहिं फितरन जी सोबत गर्क सां लॻी वञे